नाज़रीन, सिंध जी ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते बहिरिया टाउन जे गेट आॾो धरणे दौरान भञ-ड्राह जे वाक़िअनि बाद सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं निसार खोड़ो पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। वधीक तफ़सील जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, पहिरियां टाउन जे ख़िलाफ़ धरणे खां पोइ जेका उते भॼ-ड्राह थी आहे, उन खां पोइ फौरी तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर ऐं इंफॉर्मेशन खाते जे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ईपी मीडिया सेल में प्रेस कॉन्फ्रेंस कई। हुननि चयो त जेके बि पुरअमन इजाज़त आहे हर कंहिंखे एहतिजाज करण जी, पर जिन बि शरपसंदी कई आहे उन्हनि खे माफ़ कोन कयो वेंदो ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिननि चयो त असीं जमहूरी एहतिजाज जे हक़ में आहियूं, जमहूरी धरणनि जे हक़ में आहियूं, पर जेको अॼु जेको वाक़ियो थियो आहे बहरिया टाउन में अंदरि शरपसंद सोचल सम्झल साज़िश तहत जेको आहे उन में दाख़िल थी उन्हनि कार्रवायूं कयूं आहिनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। गुलशन, अमां जी मेहरबानी।